बाबा सही वो अची वियो अंदर मोकिलीस। जी बाबा साईं। हाणे आयो आहे असुल शींहुं जेकॾहिं बहावल ऐं मूसा जे घर में खिड़ी हुनखे निमारायो न नवाब खान नज़र आयुसि। वक्त जा बाग भला जो तव्हां यादि कयो आहे बाबा साईं। वक्त हिते मुल्क भरी चुको आहे, हिन करे तोखे घुराइण लाज़मी समझ। नवाब खान जे करे सॼी संगत जो नाम ख़त्म थी वियो। मां चाहियां थो त नवाब खान सां गॾु सॼी संगत खे गॾु कजे ऐं हिकु चकर ॿीहर नवाब खान सां ठाह जूं ॻाल्हियूं कजे। जेकॾहिं इहो ठाह नथो थिए त यकीन ॼाणो सॼी संगत ख़त्म थी न असांजे साम्हूं को दोस्त रहंदो न ई वरी को दुश्मन। छा था सम्झो बाबा साईं, इहो ठाह थी वेंदो? अकबर कम मुश्किल ज़रूर आहे पर नामुमकिन न आहे। सॼी संगत सां गॾु ज़ोर लॻाइणो पवंदो। हिन वक़्तु सभु को पाण खे बचाइण लाइ पियो विढ़े ऐं हुन सभिनि जो तमाशो नवाब खान परे वेही ॾिसे पियो। जेकॾहिं नवाब खान जी चालुनि खे सम्झनि हा न त मां चए त पाण में एतिरो परे बि कोन वञा। बाबा साईं, इन ठाह करण लाइ पहिरियां तव्हांखे मूसा सां हथु मिलाइणो पवंदो। छा तव्हां मूसा सां ठाह करण लाइ तयारु आहियो? जेके हक़ीक़तूं मूंखे अकबर ॿुधायूं आहिनि इन हिसाब सां त मूंसां मुंहिंजो ॾोही न आहे। पोइ मां छो पंहिंजे अंदर जे क्रोध जे करे पोइते हटी सॼी संगत जी मौत जो वेही तमाशो ॾिसां। जेकॾहिं मूं ईअं कयो त इहा नवाब खान जी फतेह हूंदी ऐं मां नवाब खान खे हिन मक़सद में कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदुसि, छो त मुंहिंजो सभ खां वॾे में वॾो दुश्मन इहो नवाब खान आहे। तोखे जेको कमु करणो आहे उहो मूं तोखे सम्झाए छॾियो। हाणे जेकॾहिं तूं हिन कम में कामयाबु वञी थो त मां पंहिंजे हिननि हथनि सां तोखे पग पाराईंदुसि। बाबा साईं, ये पगूं अवां जे सिरनि ते ई सुहनि थी। असांखे पंहिंजे पेरनि जी खाकी रहणी। जन जन खे मूं खाक समझो, तन डांडा बणिजी मुंहिंजे पेरनि हेठां बाहि बारे छॾी। ईअं न थिए तूं बि उन्हनि वारो कदम खणी। न बाबा साईं, वक्त जा बाग अवां सां जुड़ियल आहे। त पोइ ॿुधायो त वक्त पंहिंजे भाग खे लत छो हणंदो? जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो भाग थो सम्झी त वक्त मां अॾे छॾींदुसि आहे, पर तोखे मुंहिंजो फरमान बरदार रहणो पवंदो। वक्त जा कम ई मुंहिंजी सचाईअ जी गवाही ॾींदा बाबा साईं। त पोइ वञ, तोखे जेको कमु सम्झायो अथमि उन कम सां लॻी वञ। पर हा, तां निकिरण महिल तोते कंहिंजी नज़र न पए, हिन ॻाल्हि जो ध्यानु रखजांइ। बेफ़िक्र थी रहो बाबा साईं, तूफ़ान बणिजी आयो आहियां, वाचूड़ो बणिजी वेंदुसि ऐं कंहिंखे सुध बि न पवंदी। हाणे ईंदो असुल रात जो मज़ो। हिन नवाब खान खे सस्तो सम्झो हुयो, हाणे हिननि खे ख़बर पवंदी नवाब खान हाथी आहे, हाथी। केर हो, किथां आयो, आखिर इन जे अचण जो मक़सद छा हो? जेकॾहिं नवाब खान जो माण्हू हुजे हा त मूंखे ॾिसी छॾी न हा। जेकॾहिं मूसा हुजे हा त मूंखे सिधी गोली हणे हा। ज़रूर ही को टियों माण्हू आहे। किथे सिजावल खान जा माण्हू त कोन पिया हिते लामारा।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।